नाज़रीन मां हिन वक़्तु मौजूद आहियां ठिकराठो ऐं सालियापट जे थरी इलाइक़े में, जिते पंजाब जी कंपनियुनि ज़हरीलो पाणी छोड़ कयो आहे, जंहिं सबबि थरी माण्हू सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त संदन चौपायो माल बि मरण लॻो आहे। अचो त उन हवाले सां हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त संदन छा चवणु आहे। माण्हू जेके आहिनि ॾाढा वॾेरा जेके आया आहिनि, वॾेरा शाही जा, उहे के खैरपुर ज़िले जा आहिनि, के घोटकी ज़िले जा आहिनि। असांजो हिते मकानी ॻोठ आहिनि, असां वेठल आहियूं। असां हिकिड़ो बरसाती पाणी पींदा आहियूं, जा असांजा खूह आहिनि जेके उन में चुस्मनि जा पाणी निकिरंदा आहिनि, उहे असांजा हिन ज़हरीले पाणी में ॿुॾनि था ऐं असांजो पीअण जो पाणी वञे थो, माल जो चारो ख़तमु थिए थो। सो असांखे नुक़सानु थिए थो। असांखे इहा मीडिया वारनि खे रिक्वेस्ट आहे त असांजी रिपोर्ट जेका आहे सो चीफ डिस्ट्रिक्ट ताईं बि पुॼाइनि ऐं DC कमिश्नर ते बि पुॼाए करे असांजो मसइलो जेको आहे सो जल्द में जल्द हल कराए असांजी हिन पाणी खारे मां जान छॾाइनि। के माण्हू आहिनि असां सां माना दुश्मनूं करे असांजा तड़ टाका ॿोड़नि चाहिनि था। रहण जो तरव आहे उहो बंदि कयो अथनि, उन खे बुंडा लॻाया अथनि। इन जे करे असां चाहियूं था त इहो पाणी निकाल थिए खारो, असांजा माल मरी वियो, असांजा के इन में माण्हू बि मरी विया। जीअं त हे पाणी जेको आहे ज़हरीलो पाणी आहे पंजाब जी फैक्ट्रियुनि जो, हे थरी माण्हू तमामु परेशान आहिनि। उन्हनि जा हिते तड़ आहिनि, खूह आहिनि, उहे ॿुॾी विया आहिनि। वरी जेको हिन जो छोड़ आहे हीअं अॻिते आहे, पर हितां इलाइक़े जा माण्हू आहिनि बासर जंहिं फेरे वरी हिन पोइना कयो आहे मोह हिन जो। हाणे पाणी वरी हे पोइना वञे थो ऐं असांखे अपील आहे असांजी त हे जेकी सिंध गवर्नमेंट आहे उनखे हितां को अहिड़ो चैनल कढनि जेको हे सिम नालो अॻे वञी नारे में पए। महिरबानी थिए पाणी हिन होशियार माण्हू वेहे जेको हिननि खे पंजाबियुनि खे ॿियनि खे पाणी ॿुधाए अॻिते वापसि कढे, अॻिते पाणी वञे। जेके चैनल विझनि जिथे बि कढनि रेणी सां तरे सां वाहे। हीअ मुल्क ॿोड़े छॾिया अथनि, सॼो वेंदे बाजरिया ताईं ॿुॾो पियो आहे। हाणे बि बाजरिया ॾे पाऊं था त पाण था चवनि था खान ॾे पाणी था चए, खान खे ख़बर कोन्हे त केॾा पाणी टोड़नि। असांजो इहो ॿुधायो पाणी रेणी सां वहे, असांजे अॻे पाणी वहे जॾहिं रेणी सां अचे थो, जीअं पंजाब खे जीअं अचे थो न, ईअं चैनल ठाहे पाणी खे जिथे वञे अॻिते हलाइनि, दरिया में ॾियनि, जाथे बि ॾियनि। असां मिसकिन बचा ॿुॾनि था, माल वही तबाही थी वियो, पाणी ज़हरीलो आहे, ख़बर ख़तमु थी आहे, माल चरे छा, का शइ न आहे। कैमरामैन अता सातो सां गॾु वाजिद सुमरो, KTN न्यूज़ ठिकराठो।